ख्वाब त ख्वाब आहिनि, मूं त तुंहिंजे हर तसव्वुर सां मोहबत कई आहे। तोका धार रहण हाणे मुंहिंजे लाइ बि असाब आहे। हाणे बस तोसां जिंदगी गुजारणी आहे। मां सायरा खे न दुआ करे थी सघां न बददुआ। शिकारी खे ख़बर हूंदी आहे त शिकार काथे आहे। एतिरी औकात आकाश जी न आहे जो हू असांजी बराबरी करे सघे। जेकॾहिं बदअख़लाक़ी कयईं त पंहिंजी ज़बान बि तलवार खां तेज़ आहे। मां हिते परेशान आहियां, हींअर ताईं घोट न आहे पहुतो। हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, वैसे सिराज खान अहिड़ी भेण खे पढ़ाए छो नथी? ग़लती ही सही, पर हिते माफ़ी जी का बि गुंजाइश न आहे। सायरा जी क़ीमत तव्हां न ॾेई सघंदा। मुंहिंजो मुल एतिरो न आहे जेतिरो तव्हां लॻायो आहे। सायरा मुंहिंजी ज़िंदगी, ख्वाब त ख्वाब आहिनि, मूं त तुंहिंजे हर तसव्वुर सां मोहबत कई आहे। तोका धार रहण हाणे मुंहिंजे लाइ बि असाब आहे। हाणे बस तोसां जिंदगी गुजारणी आहे। मां सायरा खे न दुआ करे थी सघां न बददुआ। शिकारी खे ख़बर हूंदी आहे त शिकार काथे आहे। एतिरी औकात आकाश जी न आहे जो हू असांजी बराबरी करे सघे। जेकॾहिं बदअख़लाक़ी कयईं त पंहिंजी ज़बान बि तलवार खां तेज़ आहे। मां हिते परेशान आहियां, हींअर ताईं घोट न आहे पहुतो। हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, वैसे सिराज खान अहिड़ी भेण खे पढ़ाए छो नथी? ग़लती ही सही, पर हिते माफ़ी जी का बि गुंजाइश न आहे। सायरा जी क़ीमत तव्हां न ॾेई सघंदा। मुंहिंजो मुल एतिरो न आहे जेतिरो तव्हां लॻायो आहे।